मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। जनम में औरतूं घणियूं वेंदियूं, इन जी वजह कहिड़ी आई? अच्छा, जनम में औरतूं ज़्यादा वेंदियूं, इन जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि खे आगाह कयो हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जॾहिं पुछा कयो हुयो, बाज़ औरतुनि पुछा कयो, या रसूल अल्लाह, तव्हां इरशाद फरमायो त जनम में ज़्यादा तादाद में औरतूं थियूं वञनि, इहो भला छाजे का? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजा रीज़न बयानु कया। अल्लाह जे नबी फरमायो, सभ खां पहिरियां तव्हां में लानत आम आहे, यानी तव्हां जानवरनि जे मथां, औलाद जे मथां, बाज़ रिश्तेदारनि जे मथां लानत तव्हां घणियूं कंदियूं आहियो। हिकु नंबर इहो तव्हां में फेल बुरो आहे। ऐं ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां मुड़ुसनि जी नाशाकरी तमामु घणियूं कंदियूं आहियो। इन ॿिनि फेलनि जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां ज़्यादा जेको आहे जनम में वेंदव। ऐं अहिड़ी तरह मुड़ुसनि जी नाशाकरी अमूमन औरतुनि में घणी पाई वेंदी आहे। ॾिसो, बाज़ औरतूं यानी मुड़ुसु उनखे 20-25 साल खां यानी सुखियो रखियो, बहितर रखियो, अचानक जेकॾहिं मुड़ुसु चवे त फिलाणी जेकी मां तुंहिंजी ज़रूरत पूरी नथो करे सघां, त मुड़ुसनि खे वॾे में वॾो तानो इहो ॾींदो, तव्हांजे घर में असां कॾहिं सुकून ॾिठो ई न आहे, असां तव्हांजे घर में राति ॾिठी न आहे। त इन जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां मुड़ुसनि जी नाशाकरी तमामु घणियूं कंदियूं आहियो। त तमामु औरतूं मुड़ुसनि जी जेको आहे नाशाकरी न कनि, बल्कि फर्मा बरदारी कनि। क़ुरान हकीम में अल्लाह ताला मर्दनि खे वॾी फज़ीलत ते अल्लाह ताला रखियो आहे। अल्लाह ताला फरमायो, अर्रिजालु क़वामून अला निसा, मर्दनि खे असां हाकिम करे औरतुनि जे मथां मोकिलियो आहे। त अहिड़ी तरह मर्द जेको आहे, मर्द बि जेको आहे बाज़ मर्तबा ईअं हूंदो आहे त यानी मर्दनि जी बि कमी कोताही घणी हूंदी आहे, यानी मर्द पंहिंजे औरतुनि सां यानी उहे उन इख़लाक़ सां पेश न ईंदा आहिनि। ऐं जॾहिं बि पेश ईंदा आहिनि त यानी गारियूं ऐं गंद सां। इहो जेको आहे तमामु वॾो मर्द असांजे इलाइक़े में आहे। यानी बाज़ अहिड़ा, ईअं सम्झो, मां माज़रत सां चवां त निकम्मा माण्हू ऐं अहिड़ी तरह बेफ़ज़ीलत माण्हू, जेके पंहिंजे घर वारनि खे माउ ते गारियूं, अहिड़ी तरह भेणुनि ते गारियूं ॾींदा आहिनि, ऐं अहिड़ी तरह तमामु जेको आहे यानी रिश्तेदारनि ते गारियूं ॾींदा आहिनि, पीउ ते गारियूं ॾींदा आहिनि। त हे सर, हे मर्दानी त न आहे बिल्कुलु, हे बिल्कुलु कबी फेल आहे, बुरो फेल आहे। घरवारी तव्हांजी नौकरानी त न आहे न, जो तव्हां उनखे माउ ते गार ॾींदा रहो, तव्हां उनखे भेण ते गार ॾींदा रहो। हे कहिड़े क़िस्म जी फज़ीलत आहे? इस्लाम में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हे सावा, तव्हां भले में भलो, भले में भलो उहो आहे जेको पंहिंजे अहल सां भलो आहे। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां तमामु इंसाननि खां बहितर आहियां, छाजे करे मां पंहिंजे घर वारनि सां बहितर यानी सुलूक इख़्तियार कंदो आहियां। त तमामु साथी घर वारनि खे यानी इज़त अहिड़ी तरह मोहबत ॾेई करे यानी उन सां पंहिंजो वक़्तु जेको गुज़ारनि। त हे ई जेके इस्लाम जी तालीम तरग़ीब आहे। मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा।